सोबोदेरे टाउन कमेटी सोबोदेरे जे रिटायर मुलाजिमन मोहम्मद उर्स सहतो मुमताज़ खासकेली मीर बंद अली टालपुर अली मुराद अब्बासी मुख्तियार लाड़क मेन प्रेस क्लब सोबोदेरो अगियां एहतिजाज कयो। इन मौके ते हुननि दाहिंदे चयो त टाउन कमेटी जे रिटायर मुलाजिमन खे 4 महीननि खां पेंशन जूं पघारूं न मिलियूं आहिनि। हुननि चयो त 3 सालनि खां ग्रेजुएटी जा बि पैसा न मिलिया आहिनि। हुननि चयो त मुहर्रम महीने में टाउन कमेटी खे 10 लख ऐं 78,000 मिलिया। अगस्त महीने जी 30 तारीख़ ते 9,27,000 मिलिया, जिन मां रिटायर मुलाजिमनि खे हिकु बि पेंशन जी पघार न मिली। हुननि इल्ज़ाम हयो त वॾी रक़म कूड़नि बिलनि ज़रिए हड़प कई पई वञे। हुननि चयो त टाउन ऑफिसर में पघारुनि लाइ ऐं ॿियनि मसइलनि लाइ रोज़ाना दाहूं कंदा रहिया आहियूं, कंहिंखे बि रहम न आयो। हुननि चयो त लगातार पघारूं न मिलण सबबि घर में फाका कशी जहिड़ी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। मासूम ॿारनि जूं फीसूं अदा न करण सबबि तालीम जहिड़ी नेमत मां ॿार मुतासिर आहिनि। हुननि निगरान वॾे वज़ीर ऐं आला अख़्तियारनि खां घुर कई त टाउन जे करप्शन जी इंक्वायरी कराए रिटायर मुलाज़िमनि खे पेंशन जी पघारूं ऐं ग्रेजुएटी जा पैसा ॾियारिया वञनि। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।